ये जो जाकर नमाज पढ़ो, ये नमाज सीधी है, तमाम ने ईदा नहीं। बाकी पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि के बड़े रिवाज में अजीब गरीब आते हैं, बुनियाद तो तालिबीन दिला इख्तिलाफ आए तो ये पीरान पीर जो किताब आहे या ना है, तो 100 रकात को इनमें नफल पढ़ो, हर रकात में 10 दफा कुल अल्लाह पढ़ो, 1000 दफा को ये कुल अल्लाह अलग दफा से दो, बस को तमदा सजा गुनाह माफ। या हदीस उलमा हदीस के सामने रखा तो वो चिड़ी वेदा या हदीस सही है, बस बोला है जने हदीस ना है तो जानी अब असा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह दलील खबे या रसूलुल्लाह या कुरान शरीफ या इमाम ने इज्तिहाद या इजमा, ये 4 दलीलें के साथ इनके लाइन नहीं बहरहाल अल्लाह वो मेरे बाने के हर रात हर वक्त माफी वठो खपे, इनके चल रहा है तू रब में उम्मीद रखी। अल्लाह हर रात आखिरी हिस्से रात में आसमान दुनिया पे ईंदो आहे, कीअं ईंदो आसमान दुनिया पे कीअं ईंदो आहे? अल्लाह जो अचण वञण असांजे अकल खां मथे वो तो इतने मौजूद है, कीअं मौजूद आहे ख़बर न, जो तो असांजे ज़हन खां वॾी हस्ती आहे। ज़हन सां दिमाग़ सां असां रब खे तोरे नथा सघूं, सम्झी नथा सघूं। बस एतिरो चई सघूं था त अल्लाह आहे ऐं जो कुझु मुंहिंजे सोने मोहम्मद फरमायो आहे सभु सच आहे। तो हुजूर जन फरमायो हर रात आखिरी हिस्से में सुलसुल अखीर में 3 हिस्से रात के आखिरी हिस्से में अल्लाह जी ज़ात आसमान दुनिया ते पंहिंजी तजल्ली आणींदी आहे ऐं पोइ ऐलान फरमाईंदी आहे त मां रहमान आहियां, हल मिन मुस्तग़फिरिन आहे को माफ़ी वठण वारो त मां माफ़ करे छॾियां, हल मिन मुब्तलिन आहे को परेशान हाल पंहिंजी परेशानीअ में मूंखां इन वक़्त में मदद घुरे त मां उन जूं सारियूं परेशानियूं लाहे छॾियां। इहो सही हदीस आहे, वो रहमान बुखारी शरीफ में हदीस आहे। कीअं हलाईंदा बस छॾे मां झड़ी में त हिकिड़े शख़्स 99 इनके हेठ रखो रिकॉर्डिंग बंद कर लो। 99 खूनन जो कातिल 99 तो पोइ तारीख़ हाणे ख़तम थी वई त हिकिड़ो माण्हू हिन 100 खून हुन मुलाम ॾेई मारे वेंदो, हल तूं ई उहो हले वरी हिन खे दिलि में ख़्याल